अदा ही कहानी आहे मण जी मणिया। अदा हिकिड़ो बादशाह त पाण अलाए पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह के फ़क़ति हिकु पुटु हो, पर उहो बि अधु चरियो हो। बादशाह पंहिंजे वॾे वज़ीर सां सलाह करे उहो फ़ैसिलो कयो शहज़ादे खे पैसा ॾोका ॾेई कंहिं मुल्क ॾांहुं वापार जे लाइ मोकिलिजे। जे हू सुठो ऐं सुञाणप जहिड़ो वापार करे अचे त हिन जी शादी बि कराइजे, जे न त पोइ हिन में का बि उमेद न रखिजे। उहा सलाह करे शहज़ादे खे रक़म ऐं सफ़र जो सामान ॾिनऊं त वञी वापार करे अच। शहज़ादो बि मिनज़लूं कंदो कंदो अची हिकु मुल्क में निकितो। उन मुल्क में निकितो, उते ॾिठई त हिकु माण्हू कुती वठी बीठो। उनजे वफ़ादारी ऐं सुञाणप जी साराह करे शहज़ादे कुती जी वाखाण ॿुधी उनजे मालिक खे दिलि घुरा पैसा ॾेई उहा कुती ख़रीद करे अॻु भरियो हलियो। हिकु माण्हू ॿिली खयो पियो वते, होका ॾींदो वते त ॿिली वेकू आहे, ॿिली वेकू। शहज़ादे खे ॾाढो अजब लॻो। सो खाइणसि पुछियईं यार ॿिली में का ख़ासियत बि आहे या न। ॿिली वारे शख़्स वरंदी ॾिनसि, हिन जहिड़ी सियाणी ॿिली दुनिया में कान लभंदी। उहा बि बुक पैसनि जे ॾींहुं ख़रीद कयईं। अञा अॻिते हलियो त ॾिठई हिकु माण्हू कारियर नांग ऐं ॿियो माण्हू ॾेडर खयो पियो अचे। उन ॿिन्हिनि खां पिण उहे ॿई जानवर जेका रक़म बाक़ी हुअसि सा ॾेई ख़रीद कयईं ऐं पोइ पंहिंजे मुल्क वियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे शहर में पहुतो। राति खैरनि जी गुज़री ऐं सुबुह जो बादशाह जे दरबार में वियो। सभु अमीर वज़ीर उन में ख़्याल में हुजनि त ॾिसूं शहज़ादो कहिड़ो वापारु करे आयो आहे। जॾहिं शहज़ादे पंहिंजो ख़रीद शयल पेश कयूं तॾहिं बादशाह ऐं सभु दरबारी ॾुख में भरिजी विया ऐं चवणु लॻा हिन शयुनि ख़रीद करण मां कहिड़ो फ़ाइदो। बादशाह खे लॻी कावड़, सो शहज़ादे खे मुल्क निकाली ॾेई छॾियईं। शहज़ादो पंहिंजो ख़रीद कयल शयूं साण खणे अची कंहिं ॿिए बादशाही में नदी जे किनारे ते झूपड़ीअ ॾे रहण लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में अचानक ख़्यालु आयुसि छो न नांग खे कढी छॾियां। सो जीअं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो, जॾहिं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो त हू चक पाइण लाइ मथसि उलर करे आयो। उते शहज़ादे नांग खे चयसि मूं तोखे एॾी चाह मां पैसा ॾेई ख़रीद करे पाण वटि रहायो ऐं तुंहिंजी ख़ातिरी कयुमि, सो तूं मूंखे उहो बदिलो थो ॾीं। नांग चयसि साईं मुंहिंजो मुल्क कोई काफ़ आहे, जेकॾहिं तूं मूंखे उते छॾे ईंदे, मूंखे तूं कोई काफ़ जबल ते छॾे ईंदे त शायदि तोखे घणो फ़ाइदो पहुचे, छो त मुंहिंजो ॾाढो जीअरो आहे ऐं उहो अहिड़ी भलाई जो तोखे ज़रूरु को फ़ाइदो ॾींदो। शहज़ादो यकदमि तयारु थी नांग खे खणी मंज़िलूं हणंदो अची किन ॾींहंनि बाद कोई काफ़ जबल ते पहुतो। जॾहिं कोई काफ़ जबल ते पहुतो त ॾिठई हिकु वॾो कारिया नांग जबल ते फण कढी पियो झूले। हिन खे ॾिसी चवणु लॻो ए आदमज़ाद, हिते कीअं आयो आहीं। शहज़ादे चयो आउं तुंहिंजे पोटे खे वठी आयो आहियां। ईअं चई शहज़ादे उहा नांग टुपके मां कढी हिन खे ॾिनई। वॾो नांग पंहिंजे पोटे खे सुञाणी ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादे खे चयईं घुर जेको घुरिणो हुजई। शहज़ादे चयुसि तुंहिंजे मथे ते जेका मण आहे सा ॾे। नांग उहा मण खेसि ॾिनी। चयईं हिन मण जो फ़ाइदो इहो अथई, जेका तूं ख़्वाहिश कंदे या को कमु हिन खे चवंदे सो थी वेंदो। शहज़ादे मण खणी हथ में कई ऐं चयईं हलड़े मण, मुंहिंजी जाइ बसि एतिरी में हो। वठी उॾामणु शुरू कयो ऐं यकचुम में अची नदी जे किनारे ते पहुची झूपड़ी भरिसां लथो। उहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं मण सोगो करे ॿिए उन थी हयाती गुज़ारणु लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि। शहज़ादे ख़्यालु कयो हाणे शादी करणु घुरिजे। सा कुती खे चयईं हिन बादशाह जे शहर में वञी ॻोल्हा कर, ॾिसे अचे त किथे शहज़ादी कुंवारी आहे। त कुते हुकुम ॿुधी यकदमि शहर में आई ऐं बादशाह जे महलात में घणी वञी ॾिठई त हिकु सुहिणी सदा मलूक शहज़ादी वेठी हुई। उहो ॾिसी हिन यकदमि मोटी अची शहज़ादे सां ॻाल्हि कयईं हिन जी सूंहं जी साराह करणु लॻी। पोइ शहज़ादो मण खे हथ में झले पाण उॾामी अची बादशाह जे महलात जे मथां लथो ऐं अटकल सां शहज़ादी खे दिलि में ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। पोइ मण खे हुकुम ॾिनई हिन महलात खे शहज़ादी समेत चकी करे मुंहिंजी झूपड़ी लॻ हली नदी ते पहुचा। बसि हुकुम जी देरि हुई।
शहज़ादी जी महल उतां उॾामी अची नदी जे किनारे लथो। सुबुह जो जान खणी शहज़ादी अखि खोलियो, ॾिसी त मार, आऊं त कंहिं ॿिए हंधि अची निकिती आहियां। आख़िर लाचार थी शहज़ादे सां शादी कई। हिन सां ख़ुशि रास सां थी उते गुज़ारण लॻो। होॾां बादशाह जॾहिं ॾिठो धीउ महलात समेत कान आहे, सो वठी ॻोल्हा करई आख़िर खेसि पतो पियसि। पून शहज़ादे हिक ॿिए मथां हमला कयईं, पर शहज़ादे वटि मण हुई ऐं वरी शहज़ादी बि हुजे हिन सां राज़ी। सुंज वार बि विंगो न थियो। नेठि हमला करे जॾहिं बादशाह थकी पियो, तॾहिं अमीरनि वज़ीरनि सां सलाह करे 2-3 धोतियूं हंधा रवानो कयईं। ॿियूं धोतियूं त अंदर में न वञी सघियूं, पर हिकु धोती का वॾी उस्ताद हुई। सा शहज़ादी खे चवण लॻी त अमण आऊं रन ज़ाल आहियां ऐं बेवा आहियां, ख़ुदा जी लॻ मूंखे पाण वटि रहण ॾे। अहिड़ियूं दिलि ते असर करण वारी ॻाल्हियूं करण लॻी, जीअं ते शहज़ादी खेसि पाण वटि रहायो। धोती ओरियां ओरियां घर मां वाक़िफ़ थींदी वई। जॾहिं घर मां वाक़िफ़ थी वई, हिकिड़े ॾींहुं अचानक शहज़ादो बि शिकार ते संभरी हलियो वियो। जॾहिं शहज़ादो शिकार ते निकिरी वियो, तॾहिं धोती छा कयो जो मण खे हथु करे कीअं ड्रोड़ सां शहज़ादी खे आणे बादशाह जे ॿेड़े में विधईं। बादशाह जे ॿेड़े में विधईं ऐं ॿेड़ो हकारी थोरे घणे ॾींहंनि अची बादशाह जे शहर में ठका कयईं। बादशाह शहज़ादी सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। होॾां शहज़ादो मोटी अची ॾिसे, शिकार तां मोटी अची ॾिसे त हिते कारीगर वारा कख लॻा पिया आहिनि। ॾाढो हैरान ऐं शशदर थियो ऐं पक सुञातई त उहा कम सॼी धोती जी बेईमानी आहे। तंहिं करे वरी बि कुतीअ खे चयईं, वञ कंहिं तरह मण मोटाए अच, न त खटियल बाज़ी हारे वेहींदासीं। कुती उहा ॿुधी पुछ लटकाए उते हली। मंज़िलूं हणंदे हणंदे अची उन शहर में पहुती। जॾहिं शहर में कुती पहुती त महलात में घिड़ी होॾां नूस नूस कयईं, पर मण अहिड़ी हंधि क़ाबू हुई जिते संदसि पहुचण जी जाइ कान हुई। हिन मोटी अची शहज़ादे खे समूरो हाल वाल ॾिनई त शहज़ादो सोच वीचार में पइजी वियो ऐं पोइ ॿिली खे उहो कमर कयईं। हिन जी ख़ुशकिस्मती जो ॿिली मण हथु करण में कामयाबु थी वई, पर उहा मण खणी अञा ॿाहिरि निकिती। मस त बादशाह जे पहरेदारनि खे ख़बर पइजी वई, सो वठी ॿिली जे पोयां लॻिया। ॿिली पाण बचाए डोड़े अची साम्हूं हिकु वहंदड़ दरिया में मण फिटी कयईं। अची शहज़ादे खे ख़बर कयईं। शहज़ादो ॾाढी ॻणती में पइजी वियो। उहा ख़बर जॾहिं संदसि ख़रीद थियल ॾेॾर खे पई, तॾहिं हिन अर्ज़ु कयो, हे शहज़ादा फ़िकर न कयो, उहो कमु मुंहिंजो आहे। ऐं हिकदमि मण अची तो वटि हाज़ुर कंदुसि। ईअं चई दरिया में ॾेॾर टुॿी ॾिनो। ॾेॾर मण खणी अची शहज़ादे जे अॻियां हाज़ुर कई। मण ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि मण खे हुकुम ॾिनई, जंहिं महलात में मुंहिंजी राणी आहे उते हल। बसि वरी बि कम जी देरि हुई। अखि चंबे पंहिंजी राणी सां महलात में अची मिलियो। शहज़ादी बि तंहिं विच में पंहिंजे पीउ सां दिलि जे हाल अहिवाल करे छॾियो। वरी बि अर्ज़ु कयईं, बाबा जेको थियणो हो सो थी वियो, हाणे उन में मुंहिंजी ख़ुशी आहे। तव्हां हिन खे मूं सां राहियो। नेठि शहज़ादे जो राज़पो ॾिसी बादशाह बि राज़ी थियो ऐं पोइ शहज़ादी ऐं शहज़ादो घणो इज़त ॾेई महलात में रही, जिते उहो पंहिंजे राणी समेत हमेशह ख़ुशि रहण लॻो। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।